राधड़ में शेर इतिहाद राधड़ की मेज़बानी में फ़लस्तीनी जी हिमायत में पुरमन रैली रेलवे फाटक खां कढी वई, जंहिंमें सिविल सोसाइटी समेत मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे अॻवान कारकुननि पिणु शिरकत कई। फ़लस्तीन जे हक़ में निकितल हिन रैली में इसराइल अमेरिका ते लानतुनि जा वसकारा पिणु वधाया विया। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ एडवोकेट एजाज़ अली जामरी, साईं ज़ाहिद सुमरो, फ़क़ीर साबिर अली राधड़ ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त मुसलमान मुल्कनि जी ख़ामोशी ते ऐं अक़वाम मुतहदा जी ख़ामोशी ते ॻणितीअ जो इज़हार कंदे चयो त लॻे ईअं थो ॼण मुसलमान मुल्क सभु या त यहूदीन खां डिॼनि था या वरी उन करे ख़ामोश था रहनि त जीअं उहे मुसलमान रियासतूं यहूदीन जा कटंदी आहिनि। इसराइल ऐं अमेरिका हिकु हिकु कंदे सभु मुसलमान मुल्क फ़लस्तीन वांगुरु बर्बादु कंदा। फ़लस्तीनियुनि जे मासूम बचड़नि ऐं औरतुनि ते कंहिं बि मुसलमान मुल्क जे बादशाहनि खे रहम नथो अचे। फ़लस्तीन ते रहम करे रहियल उतां जे कुझु अवाम खे जीअण जो हक़ ॾिनो वञे ऐं पंहिंजे धरतीअ ते जेको हुननि खे महिमान नवाज़ीअ सां विहारियो नवाज़ियो, अॼु उहे इसराइली फ़लस्तीन खे शहीद करे रहिया आहिनि ऐं सॼी दुनिया जे मुस्लमाननि खे ललकारे रहिया आहिनि। उन जे करे सॼी दुनिया जे मुस्लमाननि खे हिकु आवाज़ थी, हिकु ताक़त थी इन ज़ालिम इसराइल सां मुक़ाबिलो करणु घुरिजे, अमेरिका जे एजेंटनि सां मुक़ाबिलो करणु घुरिजे। हाल में इस्लाम लाइ उन तमामु मुसलमान मुल्कनि लाइ जेके जेके जिथे बि रहनि था ऐं उहे फ़लस्तीन जे इन ज़ुल्म ते ख़ामोश आहिनि। इन ते इहो ई चई सघिजे थो त उन मुसलमान मुल्कनि खे बि शर्म अचणु घुरिजे। हक़ीक़त इहा आहे त मुसलमान एतिरो ताक़तवर आहे त जेकॾहिं हू इतिहाद करे त हीउ इसराइली या अमेरिका हुन जा कुझु बि न आहे, लेकिन ज़ाती मुफ़ाद जे करे ऐं अनाउनि जे करे फ़लस्तीन वीचारनि खे मारियो थो वञे ऐं उन्हनि खे मारायो थो वञे। पाकिस्तान जी हुकूमत ऐं पाकिस्तान जे मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।